आज ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं के लखी गुलाम शाह मां चक थाणे जे हद में धरती टीवी जे रुस्तम जे रिपोर्टर पपन जागीराणी जे पुट गुलाम अली जागीराणी खे अगवा करण जी कोशिश कई वई आहे। मज़ाहमत ते हथियारबंद ॾोहारी रिपोर्टर पपन जागीराणी संदसि भाउ गुलाम मुर्तज़ा जागीराणी ऐं मामे मोहम्मद नवाज़ खे ज़ख़्मी करे फरार थी विया आहिनि। इतला ॾियण बावजूद पुलिस 5 कलाक देर बाद पहुंची ज़ख़्मियुनि खे खणाए लखी अस्पताल मुंतकिल कयो। हथियारबंदनि इमदाद निसार मोहम्मद मलूक कमरुद्दीन ऐं ॿियनि हथियारबंदनि जे ज़ोर ते पुट खे अगवा करण जी कोशिश कई आहे। हिकु भेरो ॿीहर नाज़रीन अहम ख़बर आहे, हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। लखी गुलाम शाह खां चक थाणे जे हद में धरती टीवी जे रुस्तम जे रिपोर्टर पपन जागीराणी जे पुट गुलाम अली जागीराणी खे अगवा करण जी कोशिश कई वई। मुज़ाहिम ते हथियारबंद ॾोहारी रिपोर्टर पपन जागीराणी संदसि भाउ गुलाम मुर्तज़ा जागीराणी ऐं मामे मोहम्मद नवाज़ खे ज़ख़्मी करे फरार थी विया आहिनि। जी नाज़रीन, इत्तला ॾियण बावजूद पुलिस 5 कलाक देर बाद पहुची ज़ख़्मियुनि खे खणाए लखी अस्पताल मुंतकिल कयो। हथियारबंदनि इमदाद निसार मोहम्मद मलूक कमरुद्दीन ऐं ॿियनि हथियारनि जे ज़ोर ते पुट खे अगवा करण जी कोशिश कई। मज़ाहिमत ते जवाबदार मुखे भाउ ऐं मामे खे मर्डिंग करे फरार थी विया आहिनि। रिपोर्टर पपन जागीराणी जो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं, टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर गोगीराम। जी गोगीराम, छा अपडेट्स आहिनि? जी गोगीराम। जी बिल्कुल, चक थाने जी हद में मंझंदि जो जेको आहे रुस्तम धरती टीवी रुस्तम जो रिपोर्टर पपन जागराणी जे पुट खे नामालूम हथियारबंदनि जेका अगवा करण जी कोशिश कई, जंहिं ते रड़ियुनि ते जेको आहे पपन जागराणी जो भाउ निकिरी वियो ऐं निगर खे छॾाइण जी कोशिश कई वई त हथियारबंदनि हमिलो करे ॾिनो। रड़ियुनि ते जेका पपन जागराणी पहुतो, जंहिंजे मथां हथियारबंदनि हमिलो करे पपन जागराणी ऐं संदसि भाउ ऐं मामे खे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो। जंहिंखां पोइ इतला ते चक पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे टिनी ज़ख़्मियुनि खे लखी गुलाम शाह अस्पताल खणाए आई ऐं जेका अस्पताल में उन्हनि खे इलाज ॾिनो पियो वञे। पपन जागराणी जो चवणु आहे त मुंहिंजे पुट खे जेके कुझु महीना पहिरियां जेको आहे सहाफ़ी गुलज़ार सेठा जे पुट खे जेके हथियारबंदनि अगवा कयो, उन जी मां हिमायत करण जे ॾोह में मुंहिंजे पुट खे अॼु अगवा कनि पिया, जंहिंजो रड़ियुनि कूकनि ते असां उनखे छॾाए त वरितो आहे, पर हथियारबंद असां ते हमिलो करे सख़्तु ज़ख़्मी कयो आहे, जंहिंमें उनजो भाउ ऐं पाण पपन ऐं मामो सख़्तु ज़ख़्मी आहिनि, तालका अस्पताल में दाख़िल आहिनि। ऐं हिननि जेका इंतिज़ामिया खां घुर कई आहे त उहो ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि। पपन जो चवणु आहे त उन्हनि खे जेका जल्दी गिरफ़्तार कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। गोगीराम, मवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ। नाज़रीन, गोगीराम असांखे आगाह करे रहियो लखी गुलाम शाह खां ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। चक थाणे जे हद में धरती टीवी जे रुस्तम जे रिपोर्टर पपन जागीराणी जे पुट गुलाम अली जागीराणी खे अगवा करण जी कोशिश कई वई। मुज़ाहिम ते हथियारबंद ॾोहारी रिपोर्टर पपन जागीराणी संदसि भाउ गुलाम मुर्तज़ा जागीराणी ऐं मामे मोहम्मद नवाज़ खे ज़ख़्मी करे फरार थी विया।